हैदराबाद टंडोजाम लॻ ॻोठ हुसैन खान ठोड़ो में डिस्ट्रिक्ट पॉपुलेशन वेलफेयर हैदराबाद तरफ़ां तालके बहराड़ी में ख़ानदानी मनसूबाबंदी के हवाले से एक ॾींहं के मेले जो एहतमाम किया वियो। मेले में ख़ानदानी मनसूबाबंदी के हवाले से मालूमात ॾिनी वई ऐं दवाऊं ॾिनियूं वयूं। तालके पॉपुलेशन ऑफिसर सादिया करीम मेमण चयो त पॉपुलेशन वेलफेयर सेक्रेटरी की हिदायत ते सिंध के समूरन ज़िलनि में मेलन जो इनेकाद किया वेंदो। अॼु डिस्ट्रिक्ट पॉपुलेशन ऑफिसर बख्त अली सियाल तरफ़ां एक ॾींहं जो मेलो ॻोठ हुसैन खान ठोड़ो में लगायो वियो आहे। असल में हिन प्रोग्राम जो मकसद आवाम के शऊर ॾियणु आहे। ॿारनि जी पैदाइश के वक़्फ़े सां माउ की सेहत बेहतर ऐं ॿार की परवरिश बेहतर थी सके थी। माउ की सेहत से खानदान की अफ़ज़ाइश बेहतर थी सके थी। पंहिंजे ॿारनि की तालीम ऐं तरबियत बेहतर करे सके थी। पॉपुलेशन वेलफेयर खाते तरफ़ां हर ॻोठ में शऊर उजागर किया वेंदो आहे त जीअं मुल्क की आबादी ते कंट्रोल कयो वञे ऐं ईंदड़ वक़्त में मुल्क के ॿारनि की तालीम ऐं सेहत बेहतर करे सघिजे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स के लाइ असांजे चैनल के सब्सक्राइब कयो ऐं हाँ, बेल आइकन के प्रेस करण न विसारजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची।